छाछरे वासियों, भाइरो, दोस्तों, बुजुर्गों, असीं तव्हांजा शुक्रगुज़ार। असां बि गर्मी सर्दी तव्हांजी इज़्ज़त, तव्हांजे वक़ार ऐं तव्हांजे बच्चनि जी ख़ुशहाली लाइ सिंध जे झर जंग में हलूं पिया ऐं तव्हांजी महिरबानी मञूं था जो तव्हां हिन गर्मी में ततल उस में तव्हां छाछरो सिंध एक्शन कमेटी जो जलसो डॉक्टर कादिर मक्सी, रियाज़ चांडियो, वसंत तरी ऐं ॿियनि पारां ख़िताब कयो। अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त बहरिया टाउन ऐं ॿिया मेगा मनसूबा सिंध जे वजूद ते वार आहिनि। सिंध जो कोयलो, गैस, तेल ते सिंध दुश्मन क़ौतुनि जो कब्ज़ो आहे। थर मासूम ॿारनि जी मौत जो मर्कज़ आहे। अॻुवाण असां धरती बचाइण लाइ आया आहियूं। ज़रदारी ऐं बिलावल सिंध खे खपाए घुरनि था। मज़ामत जारी रहंदी। रिपोर्ट मोहम्मद रहीम, मंगरो, थरपारकर।